जय झूलेलाल दोस्तों, सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ चैनल ते तव्हां सभिनी जो हार्दिक हार्दिक स्वागत आहे। अॼु पाण सां गॾु भावनगर शहर में जेके असां वटि ख़ासि आमंत्रण ते पधारिया आहिनि, सिंधी समाज जा राष्ट्रीय स्तर जा न चई सघिजे, जेके चई सघिजे कि अंतर्राष्ट्रीय ते स्तर ते जंहिं ख्याति प्राप्त कई आहे, जंहिं गायकीअ में पंहिंजी नामना रोशन कई आहे, सिंधी समाज जो गौरव वधायो आहे, अहिड़ा उच्च कोटि जा गायक कलाकार, युवा गायक कलाकार श्री सरल रोशन जी हींअर भावनगर आया आहिनि ऐं उन्हनि सां हिकिड़ी नंढी असां ख़ासि मुलाक़ात करे रहिया आहियूं। त पाण उन्हनि सां पहिरीं त कुझु सुवाल बि कंदासीं, कुझु पुछंदासीं बि, गायकीअ बारे में कुझु नॉलेज वठंदासीं। पर इन खां अॻु सरल जी, तव्हां भावनगर आहियो, तव्हांजो हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तव्हांखे भावनगर कहिड़ो माहौल थो लॻे? ॾाढो सुठो मिनी सिंध थो लॻे। ईअं लॻे थो भई हिते सिंध में अची वियो आहियां मां। ऐं जेको सिंधियुनि में भावनगर में जेको प्रेम आहे, मोहबत आहे, सिंधी समाज जी नींव आहे भावनगर। मां इहो चवंदुसि संत महात्मा बि हिते आहिनि, हिते मंदर टिकाणा बि आहिनि ऐं सिंधी पंहिंजो हिकिड़ो माना नालो ठाहे वेठा आहिनि। जी सरल जी, तव्हांखे ॿुधायां कि भावनगर खे एक्चुअल असांजो जेको सौराष्ट्र विस्तार आहे न, उन में ख़ासि करे भावनगर में संतनि जी भूमि मञी वेंदी आहे। जेके बि संतनि जा स्थान आहिनि न, उते गुजराती जेके ॿिया संत आहिनि उन्हनि जा बि, पर भावनगर शहर में ॿिया सिंधी पंहिंजा जेके बि संत आहिनि उन्हनि सभिनी जा स्थान लॻभॻि तव्हांखे भावनगर मिलंदा। हिकु बम्बई उल्हासनगर में तव्हांखे मिलंदा ऐं भावनगर में मिलंदा। त उन बारे में हा, बिल्कुलु इहा ॻाल्हि सची आहे। मां साईं वटि बि प्रोग्राम करे वियो हुउसि लॉकडाउन खां पहिरियों, ऐं साईं दीपक लाल जी ॾाढी सुठी माना असांखे इज़त ॾिनी, हिते आयासीं प्रोग्राम करणु। त वाक़ई सच में ईअं मतिलबु तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे कि संतनि जी नगरी आहे भावनगर। ऐं उनखां पोइ उल्हासनगर में बि बसंतकोट दरबार आहे, एॾियूं दरबारूं आहिनि। तीअं ई भावनगर में बि महसूसु थिए थो भई माण्हुनि खे संतनि सां वॾो प्यार आहे, वॾी मोहबत आहे। जी सरल जी, तव्हां गायक कलाकार आहियो, तव्हांजी एज अञा हिकदमि नंढी आहे, तव्हां एॾो नालो हासिलु कयो आहे, एॾो नालो कयो आहे, ऐं हिकु सिंधी भाषा में ऐं भॼन या लाॾा वग़ैरह ॻाए करे उन लेवल ताईं पहुचणो। तव्हां त हिंदी गीत बि ॻाईंदा आहियो, मूंखे ख़्यालु आहे। तव्हांखे फेसबुक ते असां फॉलो कंदा आहियूं, सॼो सिंधी समाज तव्हांखे फॉलो कंदो आहे। ख़ासि करे सिंधी जेके गीत आहिनि उन्हनि ते हींअर पाण किथे पहुचा आहियूं, उन बारे में ॿुधाईंदा? तमामु अॻिते पहुची विया आहियूं हाणे तमामु जेको सिंधी म्यूज़िक आहे। छो जे सिंधी संगीत ॾिसो न, कि कहिड़ो बि संगीत हुजे, सिंधी हुजे, हिंदी हुजे, गुजराती हुजे, संगीत त संगीत आहे, पर संगीत सां गॾु जेकी ॿोली आहे उहो ॿोली अॻिते पहुची वई आहे। ऐं सभिनी खां वॾी ॻाल्हि इहा आहे कि असांजा जेके यंगस्टर्स आहिनि, असांजा जेके नौजवान आहिनि, उन्हनि खे हाणे सिंधी ॿोलीअ में जेके गीत आहिनि, कलाम आहिनि, उहे बि ॿुधनि था ऐं ॻाइनि था, उनखे पसंदि करनि था। त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सिंधी म्यूज़िक ॾाढो अॻिते पहुची वियो आहे हाणे। जी हा सरल जी, जीअं तव्हां चयो कि हींअर सिंधी भाषा जेकी आहे, सिंधी ॿोली जेकी पंहिंजी आहे, उन में बि पाण वटि त खजानो हो। ईअं पाण चई सघूं कि सिंधु नदीअ जे घाटीअ, सिंधु नदीअ जे किनारे ते ई पंहिंजी जेकी इहा संस्कृति आहे, उनजो विकास थियो आहे, उहा ॾाढी मञी वेंदी आहे। उनखां पोइ पंहिंजो पाण सिंधी भाषा जेकी नई जनरेशन आहे उनखे छॾे रही आहे। पर मुंहिंजो ईअं मञणु आहे, तव्हांजो कीअं मञणु आहे उहो तव्हां ॿुधाए सघो था, कि सिंधी भॼन, सिंधी कलाम, सिंधी गीतनि सां ई पाण पंहिंजी सिंधी भाषा खे, सिंधी ॿोलीअ खे बचाए सघंदासीं। उन बारे में तव्हां छा था चवणु चाहियो? बिल्कुलु, मां त हमेशह हाणे चवणु थो चाहियां, पर हमेशह चवंदो आहियां मां कि कंहिं बि प्रोग्राम में ॻाईंदो आहियां, सिंधी प्रोग्राम में। वैसे मां बॉलीवुड सिंगर आहियां, पहिरें बॉलीवुड ई ॻाईंदो हुउसि। ऐं जॾहिं मां पंहिंजे होम टाउन अमरावती छॾे बॉम्बे आयुसि, त मूंखे ख़बर बि न हो कि भई सिंधी म्यूज़िक छा आहे, सिंधी ॿोली छा आहे। सिंधी ॿोली असां ॿोलीअ में ॻाल्हाईंदा हुआसीं, पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ठार माता ठार, जीअं मुंहिंजी सिंध ॿ गीत असां ॿुधा हुआसीं, लाॾा ॿुधा हुआसीं। पर सचो सिंधी संगीत त मूंखे मुंबई अचण खां पोइ मां ॿुधो, बसंतकोट दरबार में वियुसि। उनखां पोइ कुझु सिंध जा सुठा फ़नकार मास्टर चंदर साहिब खे ॿुधो मां, त मूंखे ख़बर पियो कि भई सिंधी संगीत ऐं सिंधी ॿोली बि घटि न आहे, हिंदी जे लेवल जी आहे, बल्कि हिंदी खां मथे आहे। ऐं रही ॻाल्हि असांजो, तव्हां हिकिड़ो क्वेश्चन ॿियो पुछियो कि भई सिंधी ॿोली किथे पहुती आहे, इहो ई तव्हां पुछो मूंखां। सिंधी ॿोली जाम अॻिते हली वई आहे। ऐं मां इहो चवणु चाहियां थो कि भई पंहिंजे घर में भले तव्हां इंग्लिश में ॻाल्हायो, गुजरात में आहियो गुजराती में ॻाल्हायो, महाराष्ट्र में आहियो मराठी में ॻाल्हायो, पर मिनिमम घटि में घटि पंहिंजे ॿारनि सां 5 कलाक सिंधीअ में ॻाल्हायो। त 5 कलाक सिंधीअ में ॻाल्हाईंदा त ॿारनि खे संस्कार मिलंदा ऐं असांखां पोइ बि सिंधी ॿोली ज़िंदा रहंदी। जी बिल्कुलु सरल जी, इहो हिकिड़ो ख़ासि जेको संदेश आहे सॼे सिंधी समाज लाइ, कि घटि में घटि पंहिंजे ॿारनि सां 5 कलाकनि ताईं त सिंधीअ में ॻाल्हाइणु घुरिजे। ॾींहं में जेके 24 कलाक थियनि था, ॿार स्कूल में वञनि था, त कोई गुजराती, कोई हिंदी या कोई अंग्रेजी मीडियम में ॿारु पढ़े थो।
सॼो जेको माहौल आहे, शायदि तव्हां गुजराती एरिया में रहंदा हुजो, गुजरात में हुजो, त महाराष्ट्र में हुजो, त मराठनि जे पासे में रहंदा हुजो, सभु पंहिंजूं मासियूं ऐं चाचियूं आहिनि, पर सिंधी पंहिंजी जेकी आहे न मातृभाषा आहे, पाण ॿियुनि भाषाउनि जो स्वीकार ज़रूरु कयो आहे, पर पंहिंजी माता, पंहिंजी मातृभाषा, उन जो पाण खे कीअं आदर करिणो आहे, जेको असांखे युवा कलाकार खां हींअर प्रेरणा वठणु घुरिजे, उहे ॿुधाइनि पिया। सरल जी उन संदर्भ में त पाण ॻाल्हायोसीं। ॿियो जेको तव्हां खां पुछणु चाहींदुसि कि अॼु जे समय में तव्हांखे जेके सिंधी प्रोग्राम आहिनि उन्हनि जी इंटेंसिटी घणी आहे मिलण जी, ऐं ॿिया जेके प्रोग्राम तव्हां कयो था उन में कीअं आहे? मां एक्चुअली बेसिकली सिंधी हिंदी प्रोग्राम मिक्स कंदो आहियां, त मूंखे त सुठा था मिलनि, पर नॉर्मली जेके सिंधी प्रोग्राम थियनि पिया उन्हनि जी अञा बि इंटेंसिटी घटि आहे, थोरी घटि आहे, अञा वधणु खपे। ऐं इन में हथु माना जेको असांजा जेके बि वॾा सोशल वर्कर आहिनि उहे अगरि पंहिंजो सुठो योगदान ॾियनि, ऐं ॾियनि बि था। वॾनि शहरनि में मां ॾिसां थो, मुंबई में, पूना में हींअर बि सिंधी सम्मेलन थिए पियो। पूना में 4, 5, 6, 7 तमामु विशाल वॾो सिंधी सम्मेलन आहे असांजे हिंदुस्तान में, जेको इंटरनेशनल सिंधी सम्मेलन, 27 इंटरनेशनल सिंधी सम्मेलन थिए पियो, त सुहिणा सिंधी जे पारां उन में बि मां आहियां, ऐं घणा ई कलाकार असांजे सिंधी समाज जा आहिनि। त सिंधी प्रोग्राम अञा थोरा घटि आहिनि, पर उमेदु आहे कि वधंदा। जी, तव्हां सुहिणा सिंधी पुणे जो तव्हां उल्लेख कयो, त पीटर जी ॾाढी महिनत करे रहिया आहिनि उन में। उन्हनि जो जेको रेगुलर चैनल आहे उन ते बि कीअं सिंधी समाज जे ॿारनि खे या जंहिं कुझु न कुझु हासिलु कयो उनखे कीअं स्टेज ते प्लेटफॉर्म ते खणी अचिणो आहे, उन्हनि खे सुठो प्लेटफॉर्म ॾियणो, त उहो बि महिनत करे रहिया आहिनि। समाज जा अलॻि अलॻि संस्थाऊं, अनेक संस्थाऊं कुझु न कुझु पंहिंजो योगदान ॾियण जी कोशिशि कनि पियूं, पर मेन जेको रोल आहे न उहो समाज खे पाण अदा करिणो आहे। तव्हां ऐं मां जेको पाण सिंधी समाज आहियूं, पाण सभु जेके आहियूं न, उन्हनि खे उहो रोल अदा करिणो आहे। ख़ाली प्रोग्राम थी वञण सां उहो पंहिंजी भाषा बची वेंदी, अहिड़ो कोन्हे। पाण खे उनखे अपनाइणो आहे, पंहिंजे घर में अपनाइणो आहे, स्वीकार करिणो आहे, उनखे मान ॾियणो आहे, इज़त ॾियणी आहे। सरल जी, ॿियो तव्हां भावनगर जो कुझु एक्सपीरियंस शेयर करणु चाहींदा हुजो? न, भावनगर जो एक्सपीरियंस बिल्कुलु सभु सुठो आहे। ऐं मां ॾिसां थो जेके भावनगर जा यंगस्टर्स बि आहिनि, माना नौजवान पीढ़ी आहे, उहे बि सिंधी में ॻाल्हाइनि था। ऐं मां चवंदुसि कि भई मुंहिंजो संदेश हिकिड़ो ॿियो बि आहे कि हर वॾे शहर में जेको वॾा असांजा मेट्रो सिटीज़ आहिनि, उते बि नंढा जेके यंगस्टर आहिनि उहे सिंधी में ॻाल्हाइनि, ऐं उन्हनि जा जेके पेरेंट्स आहिनि, माता पिता आहिनि, उन्हनि खे हिन शइ में हेल्प करनि, सहयोग करनि। ॿियो बसि इहो ई संदेश आहे कि भावनगर तमामु बहितरीनु सिटी आहे, ऐं हिते सिंधियुनि में ॾाढी एकता आहे, ॾाढो प्रेम आहे। जी सरल जी, अञा क्वेश्चन जेको पहिरीं मूंखे तव्हां खां करणु घुरिजंदो हाणे थो कयां, तव्हां पंहिंजी कैरियर जी शुरूआति कहिड़ी उमिरि में कई, ऐं हींअर तव्हां हुन कहिड़े मुक़ाम ते पहुचा, तव्हांजा जेके बॉलीवुड जेके कॉन्टेक्ट्स आहिनि, तव्हां उते जेकी सेवा ॾियो था, या कंहिंसां गॾु तव्हांजा प्रोग्राम थिया आहिनि, उन बारे में ज़रूरु पंहिंजो अभिप्राय ॾींदो। जी, हाणे वैसे त हे ॿुधाइणु चाहींदुसि, अगरि मां हिन शइ खे ॿुधायां त तमामु समय लॻी वेंदो, पर शॉर्ट में थो ॿुधायां कि मुंहिंजी शुरूआति थी आई थिंक 15-14 साल जी उमिरि में मां संगीत सिखणु शुरू कयो। हींअर मूंखे 22 साल थी विया आहिनि म्यूज़िक जे क्षेत्र में, 22-24 साल मां म्यूज़िक जे क्षेत्र में थिया आहिनि। 16 साल जी उमिरि में मां ॻाइणु शुरू कयो स्टेज ते, माता जी चौकियूं, माता जो जागरण कंदो हुउसि। पोइ हुन खां पोइ जीअं बॉम्बे आयुसि सिंधी फील्ड मां, उनखे मां चूज़ कयो भई सिंधी फील्ड में ॾाढो सुठो स्कोप आहे, ऐं कलाकार बि तमामु घटि आहिनि, सुठा कलाकार घटि आहिनि। त कैरियर ईअं आहे न भई साईं, हाणे बॉलीवुड त अहिड़ी शइ आहे, संघर्ष त एवरीडे संघर्ष आहे। केरु अगरि अमिताभ बच्चन खां बि पुछे भई बच्चन साहब क्या आपने संघर्ष किया है या अभी संघर्ष ख़त्म हो गया है, त उहो बि चवंदो भई संघर्ष त हर ॾींहुं करिणो आहे तव्हांखे। त संगीत जेको आहे, मां बॉलीवुड में बि ॻायां पियो, हिंदी गीत बि ॻायां पियो, कोशिशि कयां पियो, सिंधी में बि मां सिंधी मूवीज़ में बि ॻायो आहे, ऐं बसि माना निरंतर प्रयास हले पियो, ऐं निरंतर प्रयास हींअर बि हले पियो ऐं अॻिते बि हलंदो रहंदो। जी, ॾाढो सुठो तव्हां सां ॿुधी करे, एक्सपीरियंस ॿुधी करे। तव्हांजो जेको वीडियो आहे उहो ज़रूरु सिंधी समाज जा सभई ॿार जेके बि ॾिसंदा, युवा ॾिसंदा, उन्हनि खे ज़रूरु उन मां प्रेरणा मिलंदी, ऐं उहे बि कुझु न कुझु हासिलु करण लाइ पाण अॻियां वधंदा। तव्हां भावनगर शहर में आया आहियो, ऐं असांजे भावनगर शहर में तव्हां प्रोग्राम ॾिनो आहे। असां ईअं चाहींदासीं, असांजे भावनगर शहर जो सिंधी समाज मां ज़रूरु अहिड़ी अपेक्षा रखणु चाहींदुमि कि तव्हां घड़ी वरीअ तव्हां भावनगर अचो, भावनगर अची करे प्रोग्राम ॾींदा रहो, ऐं असांजे सिंधी भाषा जो, असांजे सिंधी समाज जो शान वधाईंदा रहो। अहिड़ी शुभकामना। ॿियो कुझु तव्हां मैसेज ॾियणु चाहींदा हुजो? बसि मैसेज हिकिड़ो ई आहे, पंहिंजे घर में सिंधीअ में ॻाल्हायो, नंढिड़ो मैसेज आहे, इहो ई मैसेज ॾियणु चाहींदुसि।
जी हिते भावनगर शहर में सरल रोशन जी आया आहिनि त असां भावनगर शहर में हूअं त ॾाढो वॾो प्रोग्राम बि करे था सघूं पर सरल रोशन जिन जी जेकी व्यस्तता आहे उनजे करे हिकिड़ो शॉर्ट में असांजा युवा संगठन भावनगर सिंधी समाज युवा संगठन जा कुझु ॿ युवा अॻवान ऐं ख़ासि करे जेके पंहिंजे भावनगर शहर जी जेकी शान आहिनि जंहिं गायकीअ में पंहिंजो इलाही घणनि ॿारनि खे हिननि पंहिंजो मार्गदर्शन ॾिनो आहे ऐं उन्हनि खे सेखारियो आहे संगीत सेखारियो आहे। अहिड़ा जोनी भाई जंहिंजे साम्हूं कैमरा कंदा मां तव्हांखे कुझु चवंदुसि। जोनी भाई जेके आहिनि उहे सुठा कलाकार आहिनि ऐं भावनगर में रही करे उन्हनि सॼे देश विदेश में कलाकारनि खे पंहिंजा गीत जेके लिखी करे ॾिना आहिनि, पंहिंजा कलाम जेके लिखी करे ॾिना आहिनि। तव्हां ॾिसंदा न संतनि वटि जेके बि हींअर कलाम हुजंदा हूंदा, जेके नवां जेके कलाम ऐं नवां जेके गीत आहिनि न उन में सभिनी खां वॾो महत्व जो फाड़ो जोनी भाई जामनगरी जेके चवंदा आहियूं जोनी भाई पारवाणी उन्हनि जो आहे। त उन्हनि जो बि तव्हांखे असां सीन ॾेखारियोसीं, उन्हनि सां बि तव्हांखे इहो ॾेखारियो ऐं कुझु नओं एपिसोड शुरू करण जी मुंहिंजी बि जेकी तयारी आहे तव्हांखे ॾेखारणु ज़रूरु चाहींदुसि। सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ ते तव्हां जुड़ियल रहो।